अदा वाइदो कर। वाइदो वाइदो मुझा भा वाइदो। मलुक तो केड़ो फैसलो कयो आ? सदोरी के तलाक दींदे या न? जे न चवां तो पोए वडी खड खणी तोखे उन में जेरो ही दफन करणो पवंदो। पर असां चाहियूं था त इहो गुनाह न खण। अदाई सदोरी के तलाक कोन ॾींदो। जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठी त सदोरी खे हिन मुसीबत मां आज़ाद करणो आहे त हिन जो सिर खणणो पवंदो। अजीब ॾाढो मुर्सी आहे अवां जी। सदोरी सां त तव्हांजो को बि रिश्तो ई कोन थो लॻे। उहे बि तव्हां हुन जा वॾड़ा थियण जी कोशिश था कयो। मलुक इहो असां न, पर सदोरी चाहे थी त मुंहिंजी इन मुसीबत मां जान छुटे। हाणे तूं ई ॿुधा त असां सदोरी खे जवाब ॾेई सघूं था? हा साईं, छोरी खे जवाब नथा ॾेई सघो, बाक़ी मुंहिंजो सिर खणंदव। तूं पंहिंजो सिर पाण तो खणाई मलुक। जेकॾहिं ॿिनि विछड़ियलनि खे मिलाए नथा सघो त इहो ज़ुल्म न कयो। सच पुछो, मां सदोरीअ सां प्यार कंदो आहियां। अदा ही भी प्यार करे तो ऐं होॾा वरियाम भी चई वियो आहे त मां सदोरी सां प्यार थो कयां। छा वो छोरो वरियाम भी हिते आयो हो? मुझे घर फिटाइण में इन वरियाम जो ही हथ आहे। जेकॾहिं तव्हांखे मारणो आहे त इन वरियाम खे मारियो। उन सदोरी खे हद खां वधीक बदनाम कयो। इन करे त सदोरी ॻोठी छॾे हली आई। चइबो त इहा ॻाल्हि आहे। मूं ते जेकॾहिं एतबार नथो अचेव, तव्हां भली सदोरी खां पुछी ॾिसो। तॾहिं सदोरी वरियाम जी बदनामी खां बचण लाइ ॻोठी छॾियो। न त इहा सदोरी हिन ग़रीब मलूक सां मोहबत कंदी आहे। हा हा, मां कूड़ कोन थो हणां, सदोरी मूंसां ई मोहबत करे थी। रुली वियासे पराए देश में दिल भर, सदोरी ऐं हिन सां मोहबत थी करे। अदा हीअं कोन मुड़ंदो, वञी वॾे खारे हेठां बंदि करीस। खणी वन पंहिंजी बानी, मूंखे न खपे। रोज़िया मैं रोज़िया के पुठी ना आडी भी मां वापस न खणी विंदम। अरे अरे घणो सियाणो न थियो। डर तो हीअर न दर ते पेर न रखजाए। ले यारा अधी कुंज सां मिलण मां ईंदुसि ऐं मूंखे मिलण खां केर बि नथो रोके सघे। भले भले हाणे एॾो ठाहो को थियो आई जो असीं तोखे कढी नथा सघूं। आई एड़ा बोहारा बूथ में ठोकींदी सही जो मुआ पुछड़ो थी वेंदे हेॾो ऐं चवंदी निकर निकर ता। छो बा सफ़ा असुल होश मां निकता पिया हो। मूं हिते अची का ग़लती कई? होश मां कढण वारा बि त तव्हां ई आहियो न। अदी असां तोखे छा कयो आहे? जेकॾहिं चाचा साईं तोखे मिल्कियत नथो लिखी ॾे, उन में असांजो कहिड़ो ॾोह? सॼो ॾींहुं अतीअ अकबर खान जा वेठा कन भरियो भरे भरे तुर करे छॾियो त वॾ ऐं वरी चवंदा त छा ओॾो रोकियो। अरे रोकण खे सिंग थींदा छा? मूं कन नाहिनि भरिया, पर हाणे मां हुन जा कन भरींदुसि। ॾिसां थो त तव्हां कीअं था मिल्कियत जो हिसो वठो। चाचा अकबर जी समूरी मिल्कियत मां पंहिंजे नाले ते कराईंदुसि। जेकॾहिं तूं ठाऊ कोई न त तूं वठी ॾेखारजांइ मिल्कियत मां हिसो। ॾिसंदासीं। अरे वठंदो सां मिल्कियत जो हिसो। पंहिंजे अखियुनि सां ॾिसजां त कीअं तो गाए वॼाए वठां मिल्कियत जो हिसो। मिल्कियत न ॾींदो। मां ॾिठी न अची वियो न पंहिंजी असिलत ते। बाबा धीअ खे त मां रोकींदोसांसि, बार बार मना कंदोसांसि त बाबा इहो नांग जो बच्चो आहे, इनखे तरीअ ते खीर न प्यार। पर न सही न मुंहिंजी त हिकिड़ी बि न ॿुधाई। हाणे जेसि ताईं इहो नांग जो बच्चो डंगींदुसि न, इहो ढींगो टेरी न कंदुसि, तेसिताईं सही अतीअ जो दिमाग़ ठिकाणे ते कोन ईंदो। मामा सच में असांखे पंहिंजो हिसो कोन मिलंदो? तुंहिंजो हिसो कानूनी तौर लॻे थो। हाणे वेठी तमाशो ॾिसजाए। तमाशो इहो ॾिसजाए त मां कीअं थो सभिनी खे चपटनि ते नचायां। चपटनि ते कंदुसि मां हिननि सभिनी जो ढींगो ई ढेरी।
अदा ॾिठी न सुल्तान ऐं गुल वारनि खे ये लामारा ॾींदा था वठनि मूंखे ख़ौफ़ आहे त किथे तोखे को नुक़सान न रसाए दुआ खपे अदा तुंहिंजी साम्हूं आया त घटि मां बि कोन कंदोसां इहा बेवकूफ़ी कॾहिं बि न कजां ऐं हा ॿीहर कॾहिं बि घर खां परे माल बि काहे न वञा अदा छा सुल्तान वारनि जे भव खां असां घर खां निकिरण छॾे ॾियूं तो ता ॿार नथी कुझु सम्झण जी कर हिन वक़्तु इहे सुल्तान वारा होश में न आहिनि उन्हनि जी भेण असां वटि आहे थोरो सोच जेकॾहिं असांजी भेण कंहिं ॿिए वटि हुजे त छा असां उनखे बख़्श कयूं हा न अदा जॾहिं असां गैरत में अची कुझु बि करे सघूं था त पए हू छो न इन करे चवां थो तुदा त कुझु ॾींहुं ख़्याल सां रह जेसि ताईं इन मसइले जो हल नथो निकिरी अचे ठीकु आहे अदा अॻिते लापरवाही न कंदुसि लापरवाही थियण बि न घुरिजे उस्ताद जेके जड़ी बूटियूं हुयूं न सभु भेले खे खाराए छॾियूं पेट हल्को थी वियो त हाणे असांखे ॿियूं जड़ी बूटियूं हथ करणियूं पवंदियूं कमाए ताईं हथ न कढंदो जेसि ताईं मां मुकमल हकीम नथो ठां इहो तव्हांजो को इंसाफ़ आहे तव्हांजूं सभई जड़ियूं बूटियूं खाई मूं चट करे छॾियूं चाचा ने मूंखे खारायो अथव डब सर कबड़ लूण लूण सभु खारायो अथव जेकॾहिं इहो उठ खाया न त उठ बि मरी वञो या बि मुकेश आबाज़ मां अञा ज़िंदा आहियां ज़िंदा ज़िंदा ॾिसां त मूंखे केरु थो रोके पकड़ पकड़ अरे भॼाए छॾीसि बारो कर सामान बेड़ हे पुलिस खे न वठी अचे ॿियो हंधि तारियूं सामान बेड़े वठो तीली जूस भला तीली कीअं थो ॾिस सामान वठ हुननि मां बि जान चढ़ायो हिननि मां जान केरु चढ़ाईंदो चाची कुंज जो दिमाग़ हद खां वधीक जाड़े वारनि ख़राब करे छॾियो आहे मुंहिंजी त इहा सलाह आहे त चाचा साईं सां तव्हां ॻाल्हायो न कि मिल्कियत जो कुझु हिसो ॾियो जेतिरी कुंज जी ज़रूरत आहे उहा त हुनखे ॾींदा रहूं था अञा ॿियो छा ॾियूंसि चाची ज़मीन जा 2-3 नंबर जाड़े जे हवाले कयो ऐं हुन सां गॾो गॾु 5-8 लख बि ॾियोसि तॾहिं हू माठ कंदा न त हू कोरट वञी पहुचंदा कोरट में वेंदा त छा थींदो कुझु बि न कुझु थिए या न थिए पर जेकॾहिं चाचा साईं कोरट पहुतो ऐं हुनखे जाड़े साम्हूं बीहारियो त इहा चाचा साईं पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त कोन करे सघंदो इन जे करे मां चवां थो त कुझु थियण खां पहिरियां ई न जाड़े जो वात बंदि करे छॾिजे अचे रात अकबर खान त हुन सां सलाह कयां थी को न को हिन मसइले जो हल कढूं था ख़ुदा कंदो त कोरट ताणी ॻाल्हि न वेंदी का चाची अलाह बहितर कंदो साईं घर में त तव्हांखे वेहण अचे ई नथो सिज तो उभरे त घर मां हलिया था वञो आधी रात तक करे अचो घर में वेही छा कयां हाँ कॾहिं को दुख सूर पुछियो अथई कॾहिं ईअं चयो अथई वसाई कहिड़े हालनि में आहीं ज़िंदगी कीअं पई गुज़रे शहर जो को कमकार पर न वसाई न घर में उहा कहिड़ी शइ आहे जेका तोखे न आहे मिली 24 कलाक ही पेट को तुंहिंजी ज़बान ते आहे साईं इंसान पेट जो बुखियो न हूंदो आहे पेट त कुत्ता बि पालींदा आहिनि ॻाल्हि आहे दिलि जी जेकॾहिं को दिलि जी ॻाल्हि न ॿुधे त ॾुख त थींदो आहे हाय हाय मां सदको वञा मां कुर्बान मुंहिंजी राणीअ खे वरी कहिड़नि ॾुखनि अची दिलि ते आखेरो कयो आहे जो मुंहिंजी हीअ सुहिणी असुल दर्दनि में वठिजी वई आहे सफ़ा असुल वकोड़जी वई बस हाणे बस
घणो सियाणो नथी सवाइ टोकी तंज़ जे तोखे ॿियो अचे छा थो। पुट तव्हां अॼु फिल्म पंहिंजे ॻिचीअ में विझंदव। मुंहिंजी सलाह इहा अथव त रेस अकबर सां वञी मिलो ऐं हुन ते ज़ोर रखो त छोकिरी तुंहिंजे घरां निकिती आहे ऐं वापसि बि तूं कराए हुनखे। अदा मासी सही थी चए, अदीअ खे ॻोल्हे हथ हसाकियो आहे, हाणे हुनखे वापसि कराइण रेस जो कमु आहे। हा पुट तव्हां रेस मथां ज़ोर रखो, का हेठां ई मथां ई थिए त हुन सां केरु मुंहुं ॾींदो। अदा ईअं ई था कयो, अली सां अकबर खान जे पेरनि हेठां ज़मीन तपाए। सुभाणे रेस चवंदो त भले साईं ते हथ रखो, पोइ रेस जो कंध झुकियल आहे, असांजे अॻियां कोन पुछंदो। ॿ ॻाल्हियुनि में रेस असांजो ॾोही आहे, पोइ शर्त छाजे लाइ रखंदो? पुट तव्हांजी भेण आहे, लाज़मी न आहे त हुनखे मारियो वञे। हिन चकर वरियाम सां नाहे निकिती, तव्हांजे ख़ौफ़ खां निकिरी वई आहे। जेकॾहिं न्याणीअ खे पक हुजे न त तव्हां हुनखे न मारींदव त बग़ैर ॻाल्हियुनि जे हिते घर अची पहुचंदी। पुट कुझु सोचो, अॼु ताईं तव्हांजी भेण कहिड़ा सुख ॾिठा आहिनि। हुन इहो कदम मजबूरीअ खां खयो आहे। कुझु पंहिंजनि ग़लतियुनि ॾांहुं बि ॾिसो, सॼो ॾोह सदोरीअ ते न ॾियो। मासी पहिरियां छोकिरी वापसि त अचे, उन खां पोइ ॾिसी वठंदासीं छा करणो आहे। अॻु में ई तूं ठीको करण शुरू कयो आहे। मां का ग़लति ॻाल्हि कोन पई कयां जो तव्हां बेज़ार था थियो। न्याणीअ जी ज़िंदगी जो सवाल आहे, इन करे तव्हांखे अर्ज़ु पई कयां। अदी खे कोन था मारियूं, खुदा खे मञ, दूर को मात कर। मां वकील सां मिली आया आहियां, सुभाणे कोर्ट में केस दाख़िल कंदासीं। हिकु ॿिनि ॾींहंनि में जज साहब रानी खे घुराए बयान वठंदो। अमा तमामु जल्द तलाक थी वेंदी ऐं तूं हमेशह लाइ आज़ाद थी वेंदी। चाचा शहर हलंदासीं न त वरी ये मल्हार वारा अॻु वधियूं बीठा हूंदा। अमा उन जी भाषा ई न आहे। जॾहिं न कोर्ट में केस दाख़िल थियो न तो तुंहिंजो अमा वो वार बि विंगो न करे सघंदा। इहे मुआ पुलिस खां टिजन किथे था। अमा जॾहिं कोर्ट जो ज़ोर पियो न त लकुण वांगुरु सिधा थी वेंदा। अमा ॾिसजो वेही त हुन जा कीअं था कन उभा थियनि। चाचा जंहिं ॾींहुं मल्हार मां जान छुटी न उन ॾींहुं त मां मिठाई विराईंदसि। रेस तव्हांजे मथे जो बार कुछ हल्को करे आया आहियूं, वधीक तव्हांजी मर्ज़ी। मां कुछ समझिस कोन सुल्तान, चवण छा थो चए? रेस असांजी भेण जी ख़बर पइजी चुकी आहे। त पोइ अवां अञा ताईं हुनखे वापसि न आया न रेस जिन वटि पनाह वरिती अथई न उहे वापसि करण कोन था चाहिनि। ऐं रेस असांजी भेण बि असां ॾांहुं अचण लाइ राज़ी न आहे। बाबा जॾहिं तव्हांजी भेण वाॾा अचण लाइ राज़ी न आहे त पोइ मां छा थो करे सघां? असांजी भेण तव्हांजे घर मां निकिरी वई आहे ऐं तव्हां ते फर्ज़ बणिजे थो त उनखे वापसि बि तव्हां करायो। मूंखे रुगो इहो ॿुधायो त हिन वक़्तु तव्हांजी भेण आहे किथे? बहराम वटि, उनजे घर में पनाह वरिती अथई। इहो बहराम आहे कहिड़े कोठे जो? तव्हां टाइम ॾियो, असां तव्हांखे उते वठी हलंदासीं। ठीकु आहे सुल्तान, बाबा सुभाणे ई हलूं था। मां पहिरीं अवां जो मयारी आहियां। हाणे जेकर हिन कम में देर थी वई त तव्हां इहो सोचींदव त मूं ॼाणी वाणी देर कई आहे। ऐं पोइ जेकर अवां जी भेण उतां निकिरी वई त बाबा सॼो ॾोह मूं ते अची वई। हिन करे बाबा मां सभई कम पासे ते रखी सुभाणे अवां सां गॾिजी हलंदुसि। अवां मूंखे थोड़नि सां मिलायो, बाक़ी सॼो कमु मुंहिंजो। ठीकु आहे? ठीकु आहे रेस, असां सुबुह जो अची वेंदासीं, तव्हां तयारु रहजो। अदी इहो राब ऐं ओ ज़ाद कोने को मूंसां अहिड़ो अचर कयो अथनि, ड्रब सर खबड़ गंद पित जेको पाए उहो घोटे सभु मूंखे पियारियो अथनि। अदी वॾियूं मिंथूं कयूं मान पर ज़ालिमनि खे राम ई न आयो, मूंखे ॾाढो कुटियो अथनि। वॾी का फिल्म ही एतिरी ॾिठ खां पोइ बि बची हिते पहुतो। हाँ हाँ कोड़ा ये छा थो ॻाल्हाए मुंहिंजे भाउ सां? तुंहिंजी चांबर जे त उते ई मरी पवे। सेणी एड़ा मुंहिंजा भाग काथे? मुंहिंजे भाउ तुंहिंजे बिगाड़ियो छा आहे जो उनजे पोयां पची वई अथई? अदी कोड़ल जी त मूंसां
पुरानी दुश्मनियां हाणे तू फिक्र न कर मां अची वियो आ न जा कोड़ल रहंदो जा मां रहंदुसि अरे ही छा थो चई मुंहिंजे घर मां मूंखे तड़े कढंदे हीअ अदीअ जो घर आ तुंहिंजो छा जो घर आ घर मुंहिंजो आ हिते मुंहिंजा हुकुम हलंदा जेकर इज़त सां रहणो अथई न त रह न त हले था जेकर न विए न त पोइ ॿोड़ीअ में बंदि करे बिल्ती करे ॿाहिरि मोकिलींदो मैं हाथी हिन जॾहिं खे सम्झा न त मुंहिंजे हथां मरी पवंदी अरे हल वॾो आयो आहे मूंखे मारण वारो अरे हाणे बस कयो मुंहिंजो मगज़ तो फाटे तव्हांजो इहो कमरे न ट्रिको बंदि कोन थींदो छा हाथी ट्रिको मां नथो कयां तुंहिंजो मुड़ुस थो करे तू जेकर वॾनि जी इज़त न कंदे त ट्रिको त थींदो न अरे तू मुंहिंजो वॾो छा नहीं बाक़ी छा तू मुंहिंजो वॾो ई हा आहियां मां अदीअ जो दादलो भा तॾहिं त फोनूं करे हिते घुरायो अथई तू ईअं कोन सुधरंदे तोखे ज़ाहिद इराम जे हवाले करणो पवंदो उन भागा ता माठ कंदो या मां घर ई छॾे वञा अदी हूं माठ कई तू घर न छॾ पुट जॾहिं मालिकनि खे ख़बर पइजी वई आहे त बाह मोटाइण खां सवाइ सुकून सां कोन वेहंदा इहो त ज़ाहिर आहे बाबा साईं हू ज़ोर त लाईंदा जेकॾहिं मुंहिंजे करे तव्हां सां को मसइलो थिए थो त पोइ मूंखे भला मुंहिंजे भाइरनि जे हवाले करे छॾियो छा असां तोखे मौत जे मुंहं में धिके छॾियो मां सही त चवां थी ॿी का वाट बि त न आहिनि अमां मसइले जो हल ॻोल्हे था वठूं तू परेशान न थी चाचा मुंहिंजा भाइर वॾा ज़िद्दीरा आहिनि तव्हां उन्हनि खे कोन था सुञाणो मां नथी चाहियां त अदा ऐं तव्हां जे विच में को झेड़ो थिए ऐं को नुक़सान थिए ईअं असां कॾहिं बि न कंदासीं जो तोखे असां पंहिंजे हथ सां उन्हनि ज़ालिमनि जे हवाले कयूं अदा हू वॾा झेड़ेकार ज़िद्दी आहिनि तुंहिंजा भाइर बच करे तां थी मोटी विया छा कयो अथऊं जेकॾहिं वरी ॿीहर बि आया न त इहे ॾंद टिड़काए हलिया बि था अमां घटि मुंहिंजा छोकिरा बि कोन अथई लठ जो जवाब कुआड़ी सां ॾियण जी सघ रखूं था जेसीं ताईं तुंहिंजा भाइर तोखे माफ़ नथा कनि ऐं भले साईं ते हथ रखी तुंहिंजी हिफ़ाज़त जो ज़िमो नथा खणनि तेसीं ताईं असां तोखे हुननि जे हवाले न कंदासीं इहो असांजो आख़िरी फ़ैसिलो आहे अकबर खान मसइलो जो वञी कोर्टुनि ताईं पहुचे इन खां पहिरियां पंहिंजी न्याणी खे पंहिंजी मिल्कियत मां हिसो वंडे ॾे छो त हुनजो हक़ लॻे थो हिन जो मक़सदु त हाणे तव्हां कोर्ट में वेंदव मां न बाबा साईं मां न तव्हांजी न्याणी कोर्ट में पई वञे अदा उनखे तो ई वरगलायो आहे न त असांजी न्याणी अहिड़ी न हुई वाह दीवा वरी इल्ज़ाम बि मुंहिंजे मथां मूंखे ख़बर हुई मूंखे बिल्कुलु ख़बर हुई त इहो इल्ज़ाम मुंहिंजे ई मथां मड़ींदो छो त जाड़ो लख भलो पर तव्हां ॿिन्ही जे नज़रुनि में बुरो ई रहंदो हाणे बुरो त बुरो ई सही मूंखे तव्हां ॿई ॿुधायो त मिल्कियत मां उनखे हिसो ॾींदो या न न त वञी मां कोर्ट जो दरवाज़ो खड़कायां वञो कहिड़ो कया वांगुरु मिल्कियत मुंहिंजी आहे मां पंहिंजी नाफ़रमान औलाद खे मिल्कियत मां हिसो कोन ॾींदुसि वञो मिल्कियत वरी तव्हांजी अकबर खान या मिल्कियत तव्हांजे अबनि ॾाॾनि जी आहे ऐं उन मिल्कियत मां तव्हांजो औलाद हिसो लहणे थो ऐं इहो हिसो कोर्ट सगोरी वठाए ॾींदी अजायो ॾिठा थींदव पंहिंजे मथां माण्हू खिलाईंदव माण्हू खिलनि त भल खिलनि इहो ख़्यालु पंहिंजे दिलि मां कढी छॾ त गुतो असांजी मिल्कियत ते ऐश कंदो अरे हिन उमिरि में कोर्टुनि जा चक्कर कटींदे टांदे सुठो ॾे त पंहिंजी मिल्कियत मां हिसो विराए ॾे छा इहा तुंहिंजी धमकी आहे जाड़ा ख़ान तव्हां सम्झो था त धमकी सही कॾहिं खां हेॾो मोतबर थी वई तूं हां मूं त राजन जा ठीका ई ठहरी करे छॾिया तव्हां त ॿई मिड़ई आहियो बसि हाणे बसि हितां पेर ठाहे तोखे जेको करिणो आहे सो वञी कर वञ करणो त पवंदो न माठ करे कोन विहंदुसि कंदो सां वटि ढींगो ई ढेरी कुछ न कुछ हणोस मुंह में अजायो माण्हू खिलाईंदो बानू बेगम चाणे जो वात झुरकीअ जहिड़ो आहे जेको सदाईं भरचण जहिड़ो ई कोन्हे
मां नथो चाहियां त कुंज जी औलाद थियण खां पहिरीं जाड़ो उन जे हिसे जी मिल्कियत खाई चट करे छॾे। राणा खे मिल्कियत ॾिनमि, हुन जो अंजाम ॾिसी पई, ऐं हाणे कुंज खे ॾियां त जाड़ो खाई चट करे।